अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत वयुतहिरकुम तत्हीरा। हर किस्म की हमदे सलाम कायनात के खालिक दिलंद मालिक अर्रहमान अल-मन्नान अल-हलीमुल करीम अरहमुर राहिमीन अहसनुल खालिकीन खैरुल फासिलीन रब्बुल आलमीन जला दुरूद सलाम उन प्यारे पैगंबर साकिए कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया खतीमुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मुख्तसर हमदे सलात का बाद अली मुर्तदा रज़ी अल्लाह अन्हु जो शान चाहे उन्हनि जो पैगाम चाहे इन हवाले से मुख्तसर गुजारिश पेश करना चाहें तो दुआ है कि अल्लाह हक़्क़ुल हाकिमीन समझण ऐं उन ते अमल करण की तौफ़ीक़ अता फ़रमाए। असांजे माहौल मुआशरे में अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मोहब्बत करने वाला टिनि क़िस्म जा माण्हू मौजूद आहिनि। पहिरियों गिरोह उन्हनि माण्हुनि जो आहे जिन्हनि सिर्फ़ ज़िबानी मोहब्बत कई आहे, उहा मोहब्बत दिल जी गहराई ताईं न पहुती आहे, न ई हुननि अहले बैत जी ज़िंदगी जे बारे में कुझु पढ़ियो आहे। ॿियो गिरोह उन्हनि माण्हुनि जो आहे जिन्हनि मोहब्बत ज़बान सां भी कई आहे, दिल सां भी मोहब्बत कई आहे, पर हुननि अॼु ताईं अली रज़ी अल्लाह अन्हु ऐं अहले बैत जी ज़िंदगी खे पढ़ियो ई कोन्हे। फ़क़ति ॿुधल ऐं ॿुधायल ॻाल्हियुनि ते हू हलनि था। टियों गिरोह उन्हनि माण्हुनि जो आहे जिन्हनि अली रज़ी अल्लाह अन्हु सां ज़बानी भी मोहब्बत कई आहे, दिल सां भी मोहब्बत कई आहे, अली मुर्तदा रज़ी अल्लाह अन्हु जे पैगाम ऐं सबक के अमल के ज़रिए भी इख्तियार किया ऐं अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पैगाम ते अमल कंदे अहले बैत ऐं अली मुर्तदा रज़ी अल्लाह अन्हु जी ज़िंदगी के पढ़ियो। अॼु के हिन मुख्तसर प्रोग्राम में पाण के इहो सिखणो आहे तो पाण इंशाअल्लाह टे गिरोह में शामिल थींदासीं। जेके अली रज़ी अल्लाह अन्हु सां ज़बानी भी मोहब्बत कनि था, दिल सां भी मोहब्बत कनि था, उन्हनि जी ज़िंदगी के बारे में इल्म भी रखनि था, पढ़नि भी था, उनके इख्तियार भी कनि था। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मकाम तो हुआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गदीर खुम जे मकाम ते आया है, हिकड़े वण जे हेठां आराम फरमा थिया हैं। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾिजी सहाबा किराम जे मजमे जे साम्हूं अचनि था। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो हथ अली रज़ी अल्लाह अन्हु जे हथ में आहे, अली रज़ी अल्लाह अन्हु जो हथ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ में आहे। इमामुल अंबिया तमाम सहाबा जे मजमे में हिकड़ो खिताब कनि था, फरमाइनि था अलस्तुम तुमिनूना अन्नल्लाह रब्बकुम, मुझा सहाबियो अल्लाह जे रब हुजण ते तव्हांजो ईमान ना। सहाबा किराम फरमाइनि था अल्लाह जा नबी यकीनन असांजो ईमान ना, मुझे नबी हुजण ते तव्हांजो ईमान ना। सहाबा फरमाइनि था यकीनन असांजो ईमान ना। तवा अल्लाह रब्बुल आलमीन के उनके रसूल के पंहिंजो वली भी समझो था, अल्लाह जा नबी यकीनन असां समझूं था। असांजे दिल में अल्लाह जी भी मोहब्बत आ,
असांजे दिल में अल्लाह जे रसूल मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत आ। इमामुल अंबिया फरमाइन था, पोइ मुंहिंजा सहाबियो याद रखो, अल्लाह ते भी ईमान रखो था, इमामुल अंबिया ते भी ईमान रखो था, अल्लाह सां भी मोहब्बत करियो था, अल्लाह जे रसूल सां भी मोहब्बत करियो था। पोइ अली जो हथ अॼु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में आ। इमामुल अंबिया जो ऐलान ना मोजा सहाबियो, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारा मुसलमानो, अवां सब जा सब अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां भी मोहब्बत करियो। इन्हें के भी पांजो वली समझो, इन्हें के भी पांजो दोस्त समझो। खुतबाए गदीर खुम जो एकड़ो पैगाम इहो आ, मुसलमानो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां ईअं मोहब्बत करियो जीअं मोहब्बत करण जो हक़ आ। ॿी हदीस जा जुमला आहिनि, ज़ैद बिन अरकम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, सही मुस्लिम किताब फ़दाइल सहाबा, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबी अली रज़ी अल्लाह अन्हु जे शान जो बयान। ज़ैद बिन अरकम रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, अल्लाह जा पैगंबर गदीर खुम जे मकाम ते आया, तमाम सहाबा किराम जे विच में हिकिड़ो खुतबो ॾिनो। खुतबो ॾींदे फरमायो, या अय्युहन्नास यूशिकु अन यातियनी रसूल रब्बी फौजीब, ए इंसानो मुमकिन आ मूं वटि बि अल्लाह जो कासिद मौत जो फ़रिश्तो अची वञे ऐं आऊं ही दुनिया छॾे हलियो वञा। फ़इन्नी तारिकुन फ़ीकुम सक़लैन, आऊं तव्हां जे विच में ॿ शयूं छॾे पियो वञा। पहिरीं शइ अल्लाह जो किताब आ, अल्लाह जो किताब फ़ीहिल हुदा वन्नूर, हिदायत भी इन्हें में आ, रोशनी भी इन्हें में आ। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन, हिदायत वारो किताब ही कुरान मुक़द्दस है। अल्लाह जा पैगंबर फरमाइनि था, इन्हें के मज़बूती सां पकड़े वठिजो, इन्हें ते अमल कंदा रहजो, इन्हें के कॾहिं बि छॾिजो न। अॻिते पाण फरमाइनि था, व अहलु बैती, ऐं ॿी शइ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा अहले बैत तव्हां जे विच में छॾे वञनि पिया। मुसलमानो अहले बैत सां मोहब्बत, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मोहब्बत ईमान जो हिस्सो आहे। टी हदीस जा जुमला, खुतबा गदीर खुम जा अहम तरीन जुमला ये हुआ, मन कुंतु मौला फ़अलियुन मौला, जंहिंजो आऊं मौला आहियां उनजो अली मौला है रज़ी अल्लाह अन्हु। छा मतिलब आहे, कहिड़ो पैगाम आहे, कहिड़ो सबक़ आहे? अल्लाह जा पैगंबर उम्मत के छा सम्झाइण चाहिनि था? ए उम्मतियो, जेकॾहिं अल्लाह जे नबी सां मोहब्बत करियो था तो पोइ अली सां मोहब्बत करियो। अली सां मोहब्बत जो तकाज़ो नबी जी मोहब्बत आहे, नबी सां मोहब्बत जो तकाज़ो अली रज़ी अल्लाह अन्हु जी मोहब्बत आहे। इहे ॿई मोहब्बतूं कॾहिं बि अलॻि कोन थियूं थी सघनि। इहो अली रज़ी अल्लाह अन्हु जो मक़ाम आहे। कॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, तव्हांजो मक़ाम मुंहिंजे लाइ ईअं आहे जीअं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ हारून अलैहिस्सलातु वस्सलाम जो मक़ाम हुयो। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त मूंखां पोइ को ॿियो नबी अचण वारो कोन्हे। अली जो मक़ाम त हो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सुभाणे झंडो उन खे ॾिनो वेंदो जंहिंसां अल्लाह बि मोहब्बत करे थो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि मोहब्बत कनि था। नमाज़ पढ़ीसीं छो अल्लाह जी मोहब्बत मिली पवे, सजदा कयासीं अल्लाह जी मोहब्बत मिली पवे, सदकात ऐं ख़ैरात ॾिनासीं अल्लाह जी मोहब्बत मिली पवे। हे गुज़रंदड़ सात लम्हात ऐं औकात गुज़रिया छाजे लाइ? अल्लाह जी मोहब्बत मिली पवे। पर ख़बर त पाण खे कोन पई, छा अल्लाह पाण सां मोहब्बत करे थो या नथो करे? फ़क़ति सिर्फ़ु हिकिड़ी उम्मीद आहे, पर जिन्हनि खे ख़बर पइजी वञे अल्लाह उन सां मोहब्बत कंदो आहे। जंहिंखे ख़बर पइजी वञे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सां मोहब्बत कनि था। ॿियो ॾिहाड़ो थियो, पाण फरमाइनि था अली रज़ी अल्लाह अन्हु किथे आहिनि? इहो झंडो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हिस्से में आयो आहे। पर मुसलमानो, ही मक़ाम ईअं कोन मिलिया। इन मक़ाम जे पुठियां वॾियूं मंज़िल हुयूं, इन मक़ाम खां पहिरियां वॾियूं महिनतूं हुयूं, इन मक़ाम खां पहिरियां तमामु वॾा अमल हुया। मुसलमानो, केॾा अज़ीम अमल हुया। घोड़े ते सवार थिया, सवार थी हलण लॻा,
अल्लाह जे नबी जो हुकुम हुयो अली सवार थी वञो तो पोइ ते हिकु नज़र निहारजो न, पंहिंजी मंज़िल ते रवाना थी वञो। अली रज़ी अल्लाह उन जे ज़हन में सवाल आयो आहे, पोइ ते त नाहे निहारणो, जंहिं तरफ़ रुख हुयो उन तरफ़ रुख रहियो। बुलंद आवाज़ सां चयूं, अला फीमा उकातिलु या रसूल अल्लाह, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मैदान जिहाद में वञा तो पियो, पर जिहाद जो अहम तरीन मक़सद कहिड़ो आहे? मुसलमानो, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो अली रज़ी अल्लाह जी ज़िंदगी जे इन मंज़र में पैगाम आहे उहा नज़र जेका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पसंद कोने, उहा नज़र जेका अल्लाह के पसंद कोने, उहा नज़र खणण बि अली रज़ी अल्लाह जे लाइ जाइज़ कोने। पाण कहिड़ा आहियूं? पंहिंजी नज़र केॾी आज़ाद आहे? हिन ज़िंदगी में केतिरियूं नाफ़रमानियूं आहिनि? हिन ज़िंदगी में केॾा गुनाह आहिनि? सिर्फ़ निगाह जा गुनाह केतिरा हूंदा? ज़बान वजूद दिल जा गुनाह केतिरा हूंदा? हिन सॼी समूरी ज़िंदगी जा गुनाह केतिरा हूंदा? साल महीना तो वॾी ॻाल्हि आहे, कॾहिं कलम खणो, कागज़ भी खणो, खाली कागज़ साम्हूं खणी पंहिंजा गुनाह शुमार करणु शुरू करियो। अल्लाह जा बंदा, नबी जा उम्मती, सिर्फ़ हिकिड़े दिहाड़े जा गुनाह, पंहिंजा कयल गुनाह हिकिड़े पन्ने ते तहरीर कर। अख जा गुनाह बि लिख, ज़बान जा गुनाह बि लिख, हथनि जा गुनाह बि लिख, सिवातुनि जा गुनाह बि लिख, जिन्हनि गुनाहनि ॾांहुं पेरनि सां हली वियो आहे उन्हनि पेरनि जा गुनाह बि लिख, गीबत बि लिख, चुगलखोरी खे बि लिख, गार गंद खे बि लिख, अल्लाह जी मुखालिफ़त, अल्लाह जे रसूल जी मुखालिफ़त खे बि लिख, के सुन्नत जी मुखालिफ़त खे बि लिख, किथे वालिद खे तकलीफ़ ॾिनी अथई उन खे बि लिख, किथे अमड़ खे रंजायो अथई उन खे बि लिख, किथे पाड़ेसिरी खे तकलीफ़ ॾिनी अथई उन खे बि लिख। तुंहिंजा हिकु दिहाड़े जा गुनाह बि केतिरा घणा हूंदा? कॾहिं सोचींदो कर, कॾहिं ख़्याल बि कंदो कर, किथे मूंसां मुंहिंजो रब नाराज़ तो कोन थियो आहे? किथे अल्लाह कबुल हाकिमीन के मुंहिंजे किरदारनि जे करे कावड़ तो कोन अची वई आहे? अल्लाह जा बंदा, पाण ॾाढा गुनहगार आहियूं। अचो अहले बैत खां सिखो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हकामनि मुताबिक़ ज़िंदगी कीअं गुज़ारी वई आहे। जिन्हनि खे ख़बर हुई अल्लाह बि मूंसां मोहब्बत कंदो आहे, जिन्हनि खे ख़बर हुई मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि मूंसां मोहब्बत आहे, उन्हनि जी ज़िंदगी जा इहे किरदार हुया। दुनिया खे वॾा पैगाम ॾेई विया, वॾा सबक़ ॾेई विया। अचो हिन महफ़िल में वेहण वारा भाइरो हिकिड़ो हिकिड़ो सबक़ यादि करियो, विसारजो न, दिल जी तख़्ती ते नक्श करियो, सोचजो त अली जी ज़िंदगी कीअं गुज़री रज़ी अल्लाह अन्हु। आउं नथो सम्झां, आउं नथो सम्झां, आउं नथो सम्झां कंहिं ज़िंदगी में पढ़ियो हुजे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जे दिल में अली रज़ी अल्लाह अन्हु जे लाइ नफ़रत हुजे, नामुमकिन आहे। जंहिं पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह उहो त अहले बैत सां मोहब्बत कंदो आहे। जंहिं पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह उन जे दिल में अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मोहब्बत आहे। कंहिं चवण वारे मूंखे ईअं चयो, शायदि उन शरारत सम्झी या उन मज़ाक सम्झो या उन सम्झो त मौलाना चिड़ी पवंदो, जीअं अक्सर माण्हुनि जो ख़्यालु हूंदो आहे। मूंखे ॾिसी चवणु लॻो, साईं आउं त अली वारो आहियां रज़ी अल्लाह वारो। हुन जा लफ़्ज़ छा हुया, अल्फाज़ कहिड़ा हुया? चवणु लॻो, साईं आउं त अली वारो आहियां रज़ी अल्लाह वारो। मूं हुनखे मुस्कुराईंदे जवाबु ॾिनो, साईं जे तव्हां अली वारा हो त पोइ आउं केरु आहियां? आउं त अली वारो आहियां रज़ी अल्लाह वारो। तव्हां अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मक़ाम ऐं हैसियत खे सम्झो था, शायदि आउं तव्हां खां वधीक सम्झंदो हुजां। तव्हां अली रज़ी अल्लाह जे पैगाम खे सम्झो था, शायदि उन खां वधीक आउं सम्झंदो हुजां। तव्हां अली रज़ी अल्लाह जी ज़िंदगी ते शायदि कुझु बि न पढ़ियो हुजे, तव्हां खां वधीक शायदि मूं पढ़ियो हुजे। जेकॾहिं तव्हां अली वारा आहियो त पोइ आउं केरु आहियां? रज़ी अल्लाह वारो। मुंहिंजो बि तारुफ़ आहे, आउं बि अली रज़ी अल्लाह वारो आहियां। तव्हां में मूं में फ़र्क़ु एतिरो आहे, तव्हां अली जी ज़िंदगी ते कॾहिं को किताब पढ़ियो ई कोन्हे रज़ी अल्लाह। असां त हमेशह अहले बैत खे पढ़ियो आहे, असां त हमेशह उन्हनि जी ज़िंदगी खे पढ़ियो आहे, असां त हमेशह उन्हनि जी सीरत जो मुतालो कयो आहे। मुसलमानो अचो, आउं अव्हांखे पैगाम ॾियणु चाहियां थो, सिर्फ़ु ज़बानी न, सिर्फ़ु ॻाल्हियुनि सां न, किरदार में बि अहले बैत जी मोहब्बत हुजे।
अमल में पहले बैत जी मोहब्बत हुजे, निगाहों ने ज़बान में पहले बैत जी मोहब्बत हुजे, असांजी खुशी ऐं गमी में पहले बैत जी मोहब्बत हुजे, असांजे हर किरदार में हिकिड़ो पैगाम हुजे तो वाकई असां अहले बैत सां मोहब्बत करण वारा। दुनिया असांखे ॾिसे, असांजे किरदार के ॾिसे, असांजे ॻाल्हियुनि खे ॿुधे, दुनिया गवाही ॾे तो वाकई हिन जे दिल में अहले बैत जी मोहब्बत आहे। मुसलमानों पोइ इन जो हक़ कीअं अदा थिए, इन पैगाम जो हक़ अदा कीअं थींदो? अचो उन्हनि जे हर सबक़ खे सम्झण जी कोशिशि करियूं था। अहले बैत जो पहिरियों पैगाम तौहीद जो पैगाम आहे। सही मुस्लिम किताबुल जनाइज़ बाबुल अम्र बितस्वियतिल क़ुबूर, अली रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे शागिर्द सां मुखातिब आहिनि, फरमाइनि था अला अबअसुका मा बअसनी बिही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए अबुल हयात, छा आऊं तव्हांखे उन पैगाम, उन मिशन ऐं उन अमल लाइ न मोकिलियां जंहिं पैगाम सां मूंखे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो हो। पैगाम कहिड़ो आहे? ला तदा तिमसालन इल्ला थमस्ता, का बि तस्वीर ॾिसजो उन्हें खे मिटाए छॾियो, वला क़ब्रन मुशरिफन इल्ला सवैता, का बि क़बर पंहिंजी असल मिट्टी खां बुलंद ॾिसजो, इल्ला सवैता, उन्हें खे ज़मीन जे बराबर हमवार करे छॾियो। इहो अहले बैत जो पैगाम, इहो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पैगाम। मुसलमानों पंहिंजी ज़िंदगी में घणो आहे, अर्श जे रब जो कसम आहे, जेकॾहिं अहले बैत सां मोहब्बत आहे, अहले बैत जो पैगाम पहिरियों पैगाम तौहीद जो पैगाम आहे। अहले बैत जो पहिरियों पैगाम ला इलाहा इल्लल्लाह जो पैगाम आहे। अहले बैत जो पहिरियों पैगाम अल्लाह जी वहदानियत हिकड़ाई जो पैगाम आहे। अहले बैत जो पहिरियों पैगाम रद्द शिरक जो पैगाम आहे। वला तदा क़ब्रन मुशरिफन इल्ला सवैता, का बि क़बर ज़मीन खां मथां ई ॾिसजो, उन खे ज़मीन जे बराबर करे छॾियो। हिते छा थी वियो? मुसलमान उम्मत के दरगाहों आबाद थियूं, मस्जिदों वीरान थियूं, हर पेशानी गैरुल्लाह जे साम्हूं झुकंदी आहे। ही अल्लाह जे साम्हूं छो न झुकंदा आहिनि? घुरण वारा गैरुल्लाह खां वञी घुरंदा आहिनि, ही अकेले अल्लाह खां छो न घुरंदा आहिनि? अहले बैत जो को बि हिकिड़ो फ़र्द अहिड़ो कोन हुयो जंहिं कॾहिं गैरुल्लाह खां सवाल कया हुजनि। अहले बैत सां मोहब्बत करण वारो अव्हांखे छा थी? मुश्किल कुशा अकेलो अल्लाह, हाजत रवा अकेलो अल्लाह, दुआऊं ॿुधण वारो अकेलो अल्लाह। वइदा सअलक इबाद अन्नी फइन्नी करीब, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं मुंहिंजा बंदा मुंहिंजे बारे में अव्हां खां सवाल पुछनि, उन्हनि खे ॿुधाए छॾियो ऐं इंतिहाई वेझो आहियां। उजीबु दावत दाई इज़ा दआन, सॾींदड़ जॾहिं बि सॾींदो आहे ऐं उनजी दुआ खे क़बूल कंदो आहियां। फलियस्तजीबू ली वलियुमिनू बि, पर मुंहिंजी ॻाल्हि खे बि क़बूल कनि, मुंहिंजी ज़ात ते बि यकीन रखनि। उन रब्बुल आलमीन जो तवाइदो आहे, वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम, फरमायो तव्हांजे रब जो ऐलान आहे, तव्हां मूंखे सॾु करियो ऐं ई तव्हांजे दुआउनि खे क़बूल कंदुसि। हू केॾो महिरबान आहे, केॾो महिरबान आहे, पंहिंजे बंदनि सां केतिरी मोहब्बत कंदो आहे। फरमाई अम्मन युजीबुल मुस्तर्रा इज़ा दआ वयक्शिफु सू वयजअलकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम मअल्लाह। ए गैरनि खे सरण वारा पंहिंजे रब खे जवाब त ॾे, गैर जे साम्हूं पेशानी झुकाइण वारा पंहिंजे रब खे जवाब त ॾे, अकेले अल्लाह खे छॾे गैरनि जा दर वसाइण वारा पंहिंजे रब जो सवाल जो त जवाब ॾे। को बेवस, को लाचार, को मजबूर, को दुखायल, को गमज़दा, को गमन जो मारियल, को घायल ऐं परेशान इंसान जॾहिं पंहिंजे रब खे सॾींदो आहे, ॿुधायो पोइ हुनजी दुआ केरु क़बूल कंदो आहे? हुनजा सॾ केरु ॿुधंदो आहे? अइलाहुम अल्लाह, छा अल्लाह सां गॾु आहे को माबूद? मुसलमानों सिखो अहले बैत खां। अहले बैत जी दावत तौहीद जी दावत आहे। नंबर 2 अहले बैत जी दावत अली रज़ी अल्लाह अन्हु जी दावत सुन्नत नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जी दावत आहे। मिसाल त घणा यादि अचनि पिया, पर इख़्तिसार सां ॿुधाईंदो आहियां। सुनन अबी दाऊद किताबुल जिहाद जा जुमला आहिनि। अली रज़ी अल्लाह अन्हु जे साम्हूं हिकु सवारी आंदी हुई। मां कोशिशि कंदुसि अॼु अक्सर हदीसूं उहे ॿुधायां जेके अली रज़ी अल्लाह अन्हु खां बयानु थियूं आहिनि,
या उन्हनि जो ताल्लुक़ अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मौजूद आहे। सवारी आई, सवारी ते वेहण लगा, बिस्मिल्लाह पढ़ियो, वेही विया, अल्हम्दुलिल्लाह पढ़ियो, अल्हम्दुलिल्लाह पढ़ण खां पोइ दुआ पढ़ण लगा, सुब्हानल्लज़ी सख़्ख़र लना हाज़ा व मा कुन्ना लहू मुक़रिनीन। उन खां पोइ 3 दफ़ा चयूं अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, वरी 3 दफ़ा चयूं अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। पोइ दुआ पढ़ण लगा, सुब्हानक इन्नी ज़लमतु नफ़्सी फ़ग़फ़िरली फ़इन्नहु ला यग़फ़िरुज़्ज़ुनूबा इल्ला अंत। अल्लाह तुंहिंजो तारुफ़ आहे, तूं पाक आहीं, मुंहिंजो तारुफ़ आहे आऊं ख़ताकार आहियां। ए मुंहिंजा रब मूंखे माफ़ फरमा, तोखां सवा केरु माफ़ करण वारो कोन्हे। दुआ पढ़ियूं ऐं अली मुस्कुराइण लॻा रज़ी अल्लाहु अन्हु। का ॻाल्हि मुस्कुराइण जी हुई त कान, पर अली रज़ी अल्लाह अन्हु छो मुस्कुराए वेठा? ॾिसण वारे ॾिठो थे, पुछण वारनि पुछियो छो मुस्कुराया आहियो? चवण लॻा अॼु अली रज़ी अल्लाह अन्हु बिल्कुलु उहो अमल कयो आहे जेको अमल कयो हो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमामुल अंबिया जे साम्हूं सवारी आई, अल्लाह जा पैगंबर सवार थिया, उहे सभु दुआऊं अल्लाह जे पैगंबर पढ़ियूं जेके मूं अव्हां साम्हूं पढ़ियूं आहिनि। इहे दुआऊं पढ़ण खां पोइ मुझे निगाहों ॾिठो हो तो महबूब मोहम्मद मुस्कुराया हा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूं पंहिंजे पैगंबर के अली पंहिंजे नबी के अली रज़ी अल्लाह अन्हु मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुस्कुराईंदे ॾिठो हो। तॾहिं अॼु अली मुस्कुरायो आहे। अल्लाहु अकबर, जंहिंजी नज़र बि नबी जे हुकुम जे मुताबिक़ हुजे, जंहिंजी सवारी बि नबी जे हुकुम जे मुताबिक़ हुजे, जंहिंजा अल्फाज़ बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुकुम जे मुताबिक़ हुजनि, जंहिंजूं दुआऊं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदाउनि जे मुताबिक़ हुजनि, जंहिंजो मुस्कुराइण बि महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदाउनि जे मुताबिक़ हुजे, अहले बैत जो पैगाम उहे हुआ अली मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हु। अली रज़ी अल्लाह जो पैगाम मुसलमानों पानी समूरी जिंदगी में अल्लाह की तौहीद सां मोहब्बत करियो तो महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत सां मोहब्बत करियो। अली रज़ी अल्लाह जो टियों पैगाम, अहले बैत जो टियों पैगाम कुरान सां मोहब्बत जो पैगाम आहे। इन पूरे मजमे का जेकॾहिं सवाल पूछा, वरना भी हिते मौजूद आहिनि, नौजवान भी मौजूद आहिनि, अदब ऐं एहतराम सां हिकिड़ो सवाल पूछा, घणो टाइम थियो आहे अवां कुरान कोन पढ़िया आहियो? कंहिंखे महीना गुज़रिया हूंदा, कंहिंखे साल गुज़री वियो हूंदो। अल्लाह असांजे हाल ते रहम करे, शायदि कंहिं सॼी ज़िंदगी पढ़ियो ई न हुजे, कंहिं नंढपण में पढ़ियो हुजे, वरी शायदि उनखे वक़्तु न मिलियो हुजे। पुछो त सही अली जी ज़िंदगी में कुरान सां केतिरी मोहब्बत आहे? कंहिं पुछण वारे पुछो, अली रज़ी अल्लाह ताला अव्हां सां गॾु हिकिड़ो किताब बि हूंदो आहे, अक्सर गॾु खणी हलंदा आहियो, भला इन में छा हूंदो आहे? चयूं मूं सां गॾु अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान हूंदो आहे, कुरान जो आयतूं हूंदियूं आहिनि, या मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान हूंदा आहिनि। सफ़र में बि गॾु आहे, हज़र में भी गड्ढा, मैदान जिहाद में भी गड्ढा, मैदान अमन में भी गड्ढा। अली रज़ी अल्लाह अन्हु के अल्लाह के कुरान से एडी मोहब्बत आ, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमान से एडी मोहब्बत आ, अल्लाह से मोहब्बत आ, इमामुल अंबिया से मोहब्बत आ, अहले बैत से मोहब्बत आ, अली रज़ी अल्लाह अन्हु से मोहब्बत आ। अल्लाह जा बंदा तोके त साल गुजरिया तो कुरान पढ़ियो ही कोने, मतलब अहले बैत से सच्ची मोहब्बत कोने, मतलब अली रज़ी अल्लाह अन्हु से सच्ची मोहब्बत कोने। जे सच्ची मोहब्बत होने हा अहले बैत जे पैगाम ते अमल थे हा, अली रज़ी अल्लाह अन्हु वांगुर असानी भी तो कुरान से मोहब्बत होने हा। बी हदीस अल्फाज रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, मुझे एकड़ो सहाबी आ जंहिं वटि अल्लाह रब्बुल आलमीन जंहिंखे कुरान जो तमामु घणो इल्मु अता कयो आहे, उनखे कुरान जो आयात जो बि इल्मु आहे, कुरान जी तफ़सीर जो बि इल्मु आहे, कुरान जे मतिलब माना ऐं मफ़हूम जो बि इल्मु आहे। ऐं उन इल्म खे खणी मुंहिंजो सहाबी समूरी ज़िंदगी गुज़ारे छॾींदो ऐं कुरान जा जेके मुखालिफ़ हूंदा उन्हनि मुखालिफ़ीन सां अली रज़ी अल्लाह अन्हु जो जिहाद बि थींदो। कंहिं चवण वारे चयो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी निशानी चाहे, पाण फरमाइनि था ख़ासिफ़ु नाले हिन वक़्तु अली रज़ी अल्लाह अन्हु हिकु अमल में मसरूफ़ आहिनि। अमल कहिड़ो आहे? कुर्बान वञिजे उन्हनि जी ज़िंदगी तां, उन्हनि जे अदाउनि तां,
उन्हनि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां केॾी मोहब्बत कई। पाण फरमाइनि था मुंहिंजा सहाबियो जंहिंखे अल्लाह क़ुरान ऐं तफ़सीर जो तमामु घणो इल्मु ॾिनो आहे, उहो हिन वक़्तु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुती खे ॻंढण में मसरूफ़ आहे। उमतियो ॻाल्हि सम्झ में अचे पई, अहले बैत सां मोहब्बत करण वारो ॻाल्हि सम्झ में अचे पई। जुती कंहिंजी आहे? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुती आहे। किथां टुटल आहे, उनखे ॻंढण जो अमल आहे, उनखे उन में केरु मसरूफ़ आहे? अली रज़ी अल्लाह अन्हु केॾी अल्लाह सां मोहब्बत कंदा, केतिरी रसूलुल्लाह सां मोहब्बत कंदा ऐं पंहिंजी ज़िंदगी में केतिरी मोहब्बत। कॾहिं पंहिंजे दिलि, पंहिंजे ज़मीर, पंहिंजी ज़िंदगी खां सवाल त पुछो, असां रसूलुल्लाह सां केतिरी मोहब्बत कई आहे, उन्हनि खे क़ुरान सां केॾी मोहब्बत हुई ऐं असां पंहिंजे औलाद खे सभु कुझु सम्झायो आहे। क़ुरान कोन पढ़ायोसीं, क़ुरान जी तालीम कोन ॾिनीसीं, जेकॾहिं क़ुरान पढ़ी बि वियो त तर्जुमो कोन सम्झायोसीं, माना कोन सम्झाईसीं, क़ुरान जो मफ़हूम कोन सम्झाए सघियासीं। इमामुल अंबिया त फरमायो मुंहिंजो अली हुआ रज़ी अल्लाह अन्हु, जंहिंखे अल्लाह क़ुरान जी आयात जो इल्मु बि ॾिनो आहे त तफ़सीर जो इल्मु बि ॾिनो आहे। अहले बैत जो पैगाम आहे, अचो क़ुरान मजीद सां बि मोहब्बत करियो। अहले बैत अली रज़ी अल्लाह अन्हु जो चौथो पैगाम इहो आहे, हदीस नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हर फरमान सां मोहब्बत करियो। ईअं मोहब्बत करियो तो मोहब्बत जो हक़ अदा थी वञे। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मुंहिंजा साथियो, मूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां हदीस ॿुधी हुई, राति जो निंड खां पहिरियां 33 दफ़ा सुब्हान अल्लाह, 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह, 34 दफ़ा अल्लाहु अकबर पढ़ंदा करियो, पोइ निंड कंदा करियो। फरमाइनि था अली जी समूरी ज़िंदगी गुज़री, अली रज़ी अल्लाह अन्हु जी सॼी ज़िंदगी गुज़री वई। सॼी ज़िंदगी में का हिकु राति बि अहिड़ी कोन आई आहे जो मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन हदीस ते अमल न कयो हुजे ऐं ईअं मूंखे निंड अची वई हुजे। छा था सम्झो मुसलमानो? ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो नबी जो हिकिड़ो फरमान आहे, सालहा साल समूरी ज़िंदगी जी गारंटी आहे। अली रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था, का बि अहिड़ी राति कोन आई आहे जो मूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे छॾियो हुजे ऐं मूंखे ईअं निंड अची वई हुजे। पुछण वारे पुछियो, अली वला लैलत सिफ़ीन, अवांजी ज़िंदगी जी मुश्किल तरीन जंग सिफ़ीन हुई, छा उन जे रातियुनि में बि तव्हां नबी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ते अमल कयो आहे? पाण फरमाइनि था, हा, सिफ़ीन जे जंग जे रातियुनि में बि अली रज़ी अल्लाह अन्हु तॾहिं निंड कंदा हुआ जॾहिं मोहम्मद जे फरमान ते अमल थी वेंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सिर्फ़ हिकिड़ी हदीस, सिर्फ़ हिकिड़ो फरमान, तारीख़ खे पढ़ूं था 25 साल खां वधीक अरसो, 25 सालनि जो रातियूं, हर राति अली रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था, का राति अहिड़ी कोन आई आहे जो मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस से अमल न कयो हुजे, मूंखे ईअं निंड अची वई हुजे। अल्लाहु अकबर। पाण केतिरियूं हदीसूं छॾे ॾिनियूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा केतिरा फरमान विसारे वेठासीं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा केतिरा हुकुम विसारे वेठासीं। अहले बैत जो अली रज़ी अल्लाह अन्हु जो चौथो पैगाम इहो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर फरमान सां मोहब्बत करियो। पाऊं छो न चवां, सुन्नत रफ़ुल यदैन सां मोहब्बत करियो, फातिहा खल्फुल इमाम सां मोहब्बत करियो, पेर सां मिलाइण सां मोहब्बत करियो, सीने ते हथ ॿधण बि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, इन सुन्नत सां बि मोहब्बत करियो, पांचा मथे रखण बि इमामुल अंबिया जी सुन्नत आहे, इन सुन्नत सां बि मोहब्बत करियो, दाढ़ी रखण बि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, इन सुन्नत सां मोहब्बत करियो। मुसलमानों, इमामुल अंबिया जी हर अदा सां मोहब्बत, हर हदीस सां मोहब्बत, इहो ई त अहले बैत जो पैगाम आहे। अहले बैत जो अली रज़ी अल्लाह अन्हु जो पंजो पैगाम इहो आहे, मुसलमानों अचो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमे पढ़ण वारा उम्मतियो अचो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत सां गॾु अहले बैत रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी मोहब्बत सां गॾु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम सां मोहब्बत करियो। केतिरी मोहब्बत कजे, कीअं मोहब्बत कजे, सिर्फ़ 2 मिसाल पेश करे पंहिंजी गुफ्तगू खे अॻिते वधाईंदासीं। पहिरियों मिसाल, उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जनाज़ो आहे, अचण वारा अचनि पिया, जनाज़े खे ॾिसण वारा ॾिसनि पिया, उन्हनि अचण वारनि में
अली मुर्तदा रज़ी अल्लाह अन्हु तशरीफ़ फरमा थिया आहिनि। जीअं जनाज़े ते नज़र पई आहे, जीअं नज़र पई आहे, चवनि था मूंखे अल्लाह जो कसम आहे हिन वक़्तु दुनिया में उमर रज़ी अल्लाह अन्हु जहिड़ो ॿियो को इंसान हुयो ई कोन जे इंसान जहिड़ा अली रज़ी अल्लाह अन्हु अमल करे ऐं उहे अमल करे अल्लाह रब्बुल आलमीन से मुलाकात करे। जेकॾहिं के अज़ीम इंसान हुया तो उमर बिन ख़त्ताब हुया रज़ी अल्लाह अन्हु। केॾी मोहब्बत हुई सहाबा सां, केतिरो गहरो ताल्लुक़ हुयो सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन सां। उन खां पोइ कसम खणी फरमाइनि था अल्लाह जो कसम आहे त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह रब्बुल आलमीन उमर रज़ी अल्लाह अन्हु खे ऐं अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु खे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु उथारींदो। छा लाइ त मूं अक्सर इमामुल अंबिया खां ॿुधो हो अल्लाह जा पैगंबर फरमाईंदा हा दख़लतु अना व अबू बकर व उमर, फलाणी जाइ ते आऊं आयुसि, अबू बकर भी आया तो उमर भी आया। अल्लाह जा नबी अक्सर चवंदा हा ख़रजतु अना व अबू बकर व उमर, फलाणी जाइ ता आऊं भी हलियुसि, अबू बकर भी हलिया, उमर भी हलिया रज़ी अल्लाह अन्हुमा। पाण अक्सर चवंदा हा फ़अलतु अना व अबू बकर व उमर, मूं भी ईअं कयो, अबू बकर भी ईअं कयो, उमर भी ईअं कयो रज़ी अल्लाह अन्हुमा। इहे अली रज़ी अल्लाह अन्हु ॾा पैगाम मुसलमानो सहाबा किराम में जेकॾहिं नाराज़गियूं हुयूं, जेकॾहिं तिलखियूं हुयूं, तॾहिं बि अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾा पैगाम छा हुया। जंगे सिफ़ीन में पंहिंजे मुखालिफ़ीन जे बारे में चवनि था हो इख़्वानुना, ए अली जा साथियो रज़ी अल्लाह अन्हु जेके असांजे ख़िलाफ़ जंगे सिफ़ीन में आया आहिनि हुम इख़्वानुना, उहे बि असांजा भाइर आहिनि। उन्हनि बि कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह, उन्हनि बि कलमो पढ़ियो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानो अहले बैत जो पैगाम आहे, अली रज़ी अल्लाह अन्हु जो पैगाम आहे त अचो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम सां बि मोहब्बत करियो। छो अली रज़ी अल्लाह अन्हु जो पैगाम इहो आहे मुसलमानो जीअं अल्लाह सां मोहब्बत करियो था, जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत करियो था, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा से मोहब्बत करियो था, ईअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत दाढ़ी से मोहब्बत करियो। पुछो इल्म वारनि खां, सवाल करियो इल्म वारनि खां, जंहिंजो तारीख़ सां ताल्लुक़ आहे उन्हनि खां सवाल त हिकु दफ़ो पुछी ॾिसो। असांजो सवाल आहे अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे चेहरे जे बारे में, भला ॿुधायो अली रज़ी अल्लाह अन्हु जे चेहरे ते दाढ़ी हुई या कोन हुई? भला हिकिड़ो सवाल आहे, छा अली रज़ी अल्लाह ताला कॾहिं दाढ़ी मुबारक खे कटियो त कोन हुयो? असांजे मुआशरे में हिन दाढ़ी ते केॾा मज़ाक थींदा आहिनि, केॾी ठठोल थींदी आहे, केॾी चथर थींदी आहे, केॾा सख़्त जुमला चया वेंदा आहिनि। अल्लाह असांजे हाल ते रहम करे हिन दाढ़ी सां केतिरी नफ़रत कई वेंदी आहे। पुछो त सही, सवाल त करियो अहले बैत खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत दाढ़ी सां केतिरी मोहब्बत हुई। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे चेहरे मुबारक ते घाटी दाढ़ी मुबारक मौजूद हुई, कॾहिं उन्हनि कटी त कोन हुई, कॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिन सुन्नत जी उन्हनि मुखालिफ़त त कोन कई हुई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत सां अहले बैत खे एॾी मोहब्बत हुई। पढ़ो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जी ज़िंदगी, अहले बैत जी ज़िंदगी। हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जी शहादत खां बाद उन्हनि जो चेहरो आंदो वियो, मुंहुं मुबारक आंदो वियो। ॾिसण वारा ॾिसनि था हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे चेहरे ते मुकम्मल दाढ़ी मौजूद आहे। ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो, अहले बैत से मोहब्बत करण वारो, अली रज़ी अल्लाह अन्हु से मोहब्बत करण वारो, हुसैन रज़ी अल्लाह अन्हु शहीद करबला से मोहब्बत करण वारो, अहले बैत जी मोहब्बत जो तकाज़ो आहे तव्हांजे चेहरे ते दाढ़ी हुजणु खपे, तव्हांजे चेहरे ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत हुजणु खपे। मुसलमानो अहले बैत जो सतो पैगाम इहो आहे, अचो नमाज सां भी मोहब्बत करियो। अहले बैत सां मोहब्बत आहे पर आहे बेनमाज़ी, मतलब अहले बैत सां मोहब्बत में सच्चो न आहे। अली रज़ी अल्लाह अन्हु सां मोहब्बत आहे पर आहे बेनमाज़ी, माना के अहले बैत सां मोहब्बत में सच्चो न आहे। पढ़ो हदीस जा किताब, सब खां पहिरियां नमाज कंहिं पढ़ी हुई? अव्वलु मन सल्ला अली रज़ी अल्लाह अन्हु। सब खां पहिरियां जेकॾहिं कंहिं नमाज पढ़ी हुई त उहे बि अली मुर्तज़ा हुया रज़ी अल्लाह अन्हु।
हिते छा थी वियो इन माशरे के, छा थी वियो इन माहौल के। अहले बैत सां मोहब्बत आहे, अली मुर्तज़ा सां मोहब्बत आहे, पर असांजी ज़िंदगी में नमाज़ कोन्हे, असांजी ज़िंदगी में नमाज़ कोन्हे। मस्जिदों वीरान थी, मस्जिदों वीरान थियूं, ज़िंदगी गुज़री, अहले बैत सां मोहब्बत रही, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ण बि कोन आयो। अहले बैत जी ज़िंदगी पाण पढ़ी कोन सघियासीं। मुसलमानों, अहले बैत जो पैगाम आहे, अचो नमाज सां मोहब्बत करियो, सदे से मोहब्बत करियो, क़याम से मोहब्बत करियो, पंज वक्तन जा नमाज़ी बणजी वञो। व मिनल लैलि फतहज्जद बिही नाफ़िलतन लक असा यबअसक रब्बुका मक़ामम महमूदा। नमाज भी पढ़ो, सदा भी करियो, तहज्जुद नमाज भी पढ़ो, पो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी हिन दुनिया में भी अल्लाह का लज़्ज़त रखी आहे, हिन दुनिया में अल्लाह का सुकून जी मंजिल भी रखी आहे। मुसलमानों, सजदो, दुआ, जिक्र, अल्लाह जो यादो, अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। अल्लाह जे यादन में दिलन के सुकून मिलंदो आहे। ऐं सोचींदो आहे असांजो नमाज़ बि मुख़्तसर थी, सजदा बि मुख़्तसर थी आहे, क़याम बि मुख़्तसर थी आहे, वॾी जल्दबाज़ी तकड़ वारी नमाज़ थी वई असांजी। अरब जे कंहिं ख़तीब खे ॿुधंदे हिकिड़ो वाक़ियो ॿुधो, ताजुब में पइजी वियुसि। अल्लाह जा अहिड़ा बंदा बि हिन वक़्तु जहान में मौजूद आहिनि। चए थो असीं हरम में हुयासीं, काबतुल्ला में हुयासीं, असां चंद रकातूं नफ़िल नमाज़ पढ़ी, जेतिरी पढ़ी, पाण में गुफ्तगू ऐं कचहरी में वेही रहियासीं। असांजे साम्हूं हिकिड़ो नमाज़ी आहे, नमाज़ पढ़े पियो, वॾी डिघी नमाज़ पढ़े पियो। हुन पंहिंजी पेशानी सदे में रखी आहे, पर सजदे में आहे। वरी ॾिसूं था सजदे में आहे, चंद मिंट गुज़रनि था, वरी ॾिसूं था अञा बि सजदे में आहे। चए थो हुनजो सजदो एतिरो डिघो थी वियो, एतिरो डिघो थी वियो, एतिरो डिघो थी वियो, असांखे लॻो त शायदि अल्लाह जो बंदो हिकिड़े सजदे में सजदो कंदे कंदे ही दुनिया में हलियो वियो आहे। शायदि हिन खे मौत अची वई आहे, हे अञा उथे छा लाइ कोन थो, हे सजदे मां मथो मथे छा लाइ नथो खणे। चए थो मूं टाइम खे बि ॾिठो थे, उन अल्लाह जे नेक नमाज़ी बानणे खे हिकिड़े सजदे में 40 मिंट गुज़री आहे। 41 मिंट में हुन चयो अल्लाहु अकबर। मुसलमान सोचो त सही, जंहिंखे नमाज़ सां मोहब्बत आहे, वो 40 मिंट जो हिकिड़ो सजदो बि कंदो आहे। पाण सभिनी जी छा हालत, पाण सभिनी जी छा कैफ़ियत। ही ज़िंदगी जो सॼो नमाज़ूर अची वियो। तहज्जुद त परे जी ॻाल्हि आहे, नवाफ़िल त अञा परे जी ॻाल्हि आहे। ही डिघा ऐं तवील सजदा, तवील सजदनि जूं ॻाल्हियूं त अञा परे जी ॻाल्हि आहे। मुसलमानों, पाण 5 वक़्तनि जा नमाज़ी थो थियो, पाण फ़राइज़ पढ़ूं, पंहिंजी 4 दीवारी जो हर भाती, घर जो हर फर्द नमाज़ी बणजी वञे। अहले बैत जो को भी शख्स बेनमाज़ी कोन्हे। अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जे घराणे जो को शख्स बेनमाज़ी कोन्हे। शहीद करबला हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जे घर जो को भाती बेनमाज़ी कोन हो। हसन रज़ी अल्लाह अन्हु जे ख़ानदान में को फर्द बेनमाज़ी कोन हो। मुसलमानों, असीं बेनमाज़ थी, असीं नमाज छॾण वारा थिया आहियूं, असीं ख़ताकार आहियूं, असीं गुनाहगार आहियूं। मुसलमानों, अहले बैत जा तज़किरा बि ॿुधो, पंहिंजी गॾोगॾु इस्लाह बि कंदा हलो। अहले बैत जो अॻियों पैगाम इहो आहे, मुसलमानों अचो, हिन दिल में सभ खां पहिरियां, सभ खां घणो ख़ौफ़ हुजे त अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ हुजे। निगाह झुकंदी आहे, कंहिंखां डिॼंदी आहे तॾहिं झुकंदी आहे। छा तन्हाई में या झुकंदी आहे या कोन झुकंदी आहे। अल्लाह जो केतिरो ख़ौफ़ आहे तॾहिं ख़बर पवंदी आहे जॾहिं असीं तन्हाई में हूंदा आहियूं। ज़ुबान ॾाढी आज़ादु हूंदी आहे, पर वालिदैन खे ॾिसी कुझु हया अची वेंदो आहे। अल्लाह जो केतिरो हया ईंदो आहे। मुसलमानों, हिन दिल में खोड़ सारा गुनाह पलजनि था। अल्लाह जी नज़र हिन दिल ते बि आहे, दिल जे ख़यालात खे बि अल्लाह ॼाणे थो। इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर, हू त दिल जे राज़नि खां बि वाक़िफ़ आहे। यअलमु ख़ाइनतल अयुन, हू त अखि जी ख़यानत खां बि वाक़िफ़ आहे। वमा तुख़फ़ी सुदूर, हू त दिल जे राज़नि खां बि वाक़िफ़ आहे। यौम तुबला सराइर, क़यामत जे ॾिहाड़े इंसान जा सभु राज़ फाश थी वेंदा। उहो रब हर राज़ खां वाक़िफ़ आहे। वहुस्सिल मा फ़ी सुदूर, सीने जूं लिकियल ॻाल्हियूं क़यामत जे ॾिहाड़े सभु कॾहिं ॿाहिरि पेश कयो वेंदो। अल्लाह दिल जी हर ॻाल्हि खां वाक़िफ़ आहे। अल वाहिद, अल सबद, अल जब्बार, अल क़हार, उन रब्बुल आलमीन जो हिन दिल में ख़ौफ़ केतिरो आहे। तन्हा वेहंदो आहे, अकेलो वेहंदो आहे
तन्हाई में ख़यालात वेंदा आहिनि, गुनाह जा ख़यालात, बुराई जा ख़यालात, ज़ुल्म ज़्यादती ऐं नाफ़रमानी जा ख़यालात, फ़हाशी ऐं उरयानी जा ख़यालात हिन ज़िंदगी में केॾा केस थींदा आहिनि, केॾा ज़ुल्म थींदा आहिनि। क़दम खॼण सां इन करे रुकिजी वञे, मुंहिंजो रब ॾिसे थो, नाराज़ थींदो, हिकु क़दम बि अॻिते कोन खणंदुसि। इहो अल्लाह जो ख़ौफ़ आहे। नज़र ॾिसण खां पहिरियों झुकी वञे, न ॾिसंदुसि किथे अल्लाह नाराज़ न थी वञे, इहो अल्लाह जो ख़ौफ़ आहे। ज़बान गुनाह जो लफ़्ज़ ॻाल्हाइण खां पहिरियां रुकिजी वञे, लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि त अल्लाह नाराज़ थी वेंदो। इहो अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ आहे। गुनाह जी दावत आहे, गुनाह साम्हूं आहे, जुर्म साम्हूं आहे। ही नेक बंदो चए थो इन्नी अख़ाफ़ुल्लाह। गुनाहगारो ॿुधो, ज़ालिमो ॿुधो, नाफ़रमानो ॿुधो, गुनाह न सॾण वारो ॿुधो, ऐं जंहिं रब जो बंदो आहे उन रब जे बारे में आउं चवां थो इन्नी अख़ाफ़ुल्लाह। मुंहिंजे दिल में अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मुंहिंजो सहाबी अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु उहो सहाबी आहे जंहिंजे दिल में अल्लाह रब्बुल आलमीन जो सभ खां घणो ख़ौफ़ आहे। अहले बैत जो पैगाम आहे, हिन दिल में ख़ौफ़ हुजे, सभ खां पहिरियां अल्लाह जो ख़ौफ़ हुजे, सभ खां घणो ख़ौफ़ हुजे त अल्लाह जो ख़ौफ़ हुजे। ही ख़ौफ़ अव्हांखे मजबूर करे तव्हां गुनाह छॾे, हे ख़ौफ़ अव्हांखे मजबूर करे तव्हां गुनाह सां नफ़रत करियो, हे ख़ौफ़ अव्हांखे मजबूर करे हिन निगाहुनि में लुढ़क हुजनि। अल्लाह रब्बुल आलमीन जी ख़शियत जा ॻोढ़ा, तक़वा जा ॻोढ़ा, परहेज़गारी जा ॻोढ़ा। मलकुल मौत सां मुलाक़ात थींदी त मुंहिंजो छा थींदो, सकरात जो मंज़र ईंदो त मुंहिंजो छा थींदो, मुनकिर ऐं नकीर जा सवालात थींदा त मुंहिंजो छा थींदो, कुल्ले कांदी मूंखे क़ब्रिस्तान न खणी हलंदा त मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजे लाश ऐं जिस्म जे मथां मिटी जा मण वराया वेंदा त मुंहिंजो छा थींदो। मैदान महशर में यौम यक़ूमु अन्नासु लिरब्बिल आलमीन, जॾहिं कुल इंसानियत रब्बुल आलमीन जे साम्हूं हूंदी, उन वक़्तु छा थींदो, वक़िफ़ूहु इन्नहुम मसूलून। अल्लाह फरमाईंदो इन्हनि खे मुंहिंजे साम्हूं बिहारियो, इन्हनि खां सवाल पुछियो वेंदो। उन वक़्तु मुंहिंजो छा थींदो, अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम, जॾहिं ज़बान ते ताला लॻी वेंदा, व तुकल्लिमुना अयदीहिम, हे हथ ॻाल्हाईंदा हूंदा, व तशहदु अर्जुलुहुम, हे पेर गवाही ॾींदा हूंदा, बिमा कानू यक्सिबून। उन वक़्तु मुंहिंजो छा थींदो, जॾहिं ही चमड़ी बि ॻाल्हाईंदी, जॾहिं ही वजूद बि ॻाल्हाईंदो, ही जिस्म बि ॻाल्हाईंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हिकु शख़्स कूड़ ॻाल्हाईंदे चवंदो अल्लाह नेक हुअसि, आउं मुत्तक़ी हुअसि, आउं परहेज़गार हुअसि, मूं वॾा सदका ऐं ख़ैरात ॾिना हुया। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो बि रुकिजी वञ, हाणे असां तुंहिंजे ख़िलाफ़ गवाह पेश कंदासीं। हू सोचणु लॻंदो मुंहिंजे ख़िलाफ़ भला केरु गवाही ॾींदो, मूंखे तन्हाई में कंहिं ॾिठो त कोन्हे, मूंखे अकेलाई में कंहिं ॾिठो त कोन्हे, मुंहिंजी तन्हाई जी ज़िंदगी जो को गवाह त कोन हुयो, मुंहिंजे ख़िलाफ़ केरु गवाही ॾींदो। इमाम लंबिया फरमायो ऐं उन महिल हिन जी ज़बान ते ताला लॻी वेंदा। अल्लाह हिन जी चमड़ी खे हुकुम ॾींदो तूं ॻाल्हाए, अल्लाह हिन जे हथनि खे हुकुम ॾींदो त तव्हां ॻाल्हायो, उन खां पोइ अल्लाह हिन जी रान खे बि हुकुम ॾींदो त तूं बि ॻाल्हाए। हिन जा आज़ा ॻाल्हाईंदे चवंदा अल्लाह हिन फलाणो फलाणो जुर्म ऐं गुनाह कयो। मुसलमान सोचो उन छा थींदो। अहले बैत जो पैगाम आहे, हिन दिल में सभ खां घणो ख़ौफ़ हुजे त अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ हुजे। अहले बैत जो पैगाम अली रज़ी अल्लाह अन्हु जो इहो बि पैगाम आहे, ही ज़िंदगी, ही वजूद, ही हयात, ही साह जा सिलसिला, इन ज़िंदगी में मौजूद नेमतूं सभु कंहिंजी अता आहे, अल्लाह जी अता आहे। पोइ अचो चओ कुल्ल इन्न सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। चओ मुंहिंजी निमाज़ बि अल्लाह जे लाइ, मुंहिंजी कुर्बानी बि अल्लाह जे लाइ, मुंहिंजो जीअण बि अल्लाह जे लाइ, मुंहिंजो दुनिया छॾण बि अल्लाह जे लाइ। अली रज़ी अल्लाह अन्हु जी ज़िंदगी जो पैगाम इहो बि आहे, मुसलमान हुई जान अल्लाह जी ॾिनल आहे। काशीअ ते काशीअ ते काशीअ ते वञण वारा त बिस्तरे ते बि हलिया वेंदा आहिनि, वञण वारा त कंहिं बि कैफ़ियत में हिन जान फ़ानी मां रुख़सत थी वेंदा आहिनि। काश ही जान ॾिनल बि अल्लाह जी आहे ऐं अल्लाह जे रस्ते में क़ुर्बान थी वञे। अली रज़ी अल्लाह अन्हु इहो पैगाम कीअं ॾिनो हुयो। मरीज़ छा मर्ज़ शिद्दत इख्तियार करे वियो, ॾिसण वारा शफ़क़त में रोअण लॻा, चयूं
हिन वक्त रोअण जी का ज़रूरत काने का। फरमाइन था मुखे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदे चयो ए अली अवांजी ज़िंदगी दा आखिरी लम्हात हुए हुंदा तवांजो मथो ज़ख्मी थी पवंदो ऐं उन ज़ख्मनि मां रत जा फुड़ा वहंदा उहे शहादत जे रत जा फुड़ा वहंदे वहंदे ए अली मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हु उहे अमां जी ॾाढ़ी ताईं अची वेंदा। इन खां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन अमां खे शहादत जो दर्जो अता कंदो। जान दे दी हुई उसी की थी। हक तो ये है कि हक अदा न हुआ। अली रज़ी अल्लाह अन्हु दुनिया में वींदे वींदे दुनिया के हो पैगाम दई विया मुसलमानों तव्हांजो माल बल्लाह जे लाइ अवांजी ज़िंदगी बल्लाह जे लाइ अवांजी हयात बल्लाह जे लाइ अवांजो जीअण बल्लाह जे लाइ अवांजो दुनिया के अलविदा चवण अल्लाह जे लाइ। मुंहिंजी गुफ्तगू जो खुलासो इहो आहे अली रज़ी अल्लाह अन्हु जा चंद पैगाम अवां जे साम्हूं ज़िक्र कया। सब खां पहिरियां पैगाम अली रज़ी अल्लाह अन्हु जो पैगाम तौहीद जो पैगाम बा। बियो पैगाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सां मोहब्बत जो पैगाम बा। अली रज़ी अल्लाह अन्हु जो टे पैगाम कुरान मजीद सां मोहब्बत जो पैगाम बा। अली रज़ी अल्लाह अन्हु जो चौथो पैगाम हदीस नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो पैगाम बा। अली रज़ी अल्लाह अन्हु जो पंजो पैगाम सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन सां मोहब्बत जो पैगाम बा। छहों पैगाम नमाज सां मोहब्बत जो पैगाम बा। सतों पैगाम दाढ़ी मुबारक सां मोहब्बत जो पैगाम बा। सतों पैगाम नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नमाज सां गॾोगॾु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अदाउनि सां गॾोगॾु हिन दिल में जेकॾहिं सभ खां वधीक प्यार हुजे मोहब्बत हुजे तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर फरमान हर लहज़े हर अंदाज सां पैगाम हुजे। अठों पैगाम इहो आहे तिन दिल में सब का वधीक ख़शियत हुजे तो अल्लाह रब्बुल आलमीन की ख़शियत हुजे। नौ पैगाम इहो आहे तो मुसलमानों अचो साह जा सिलसिला जेसी ताईं बाक़ी है अल्लाह की मोहब्बत में गुज़रंदी रहे या ज़िंदगी ऐं आख़िर में ही जान अल्लाह के नाले ते कुर्बान थी वने। मां दुआ करां तो अल्लाह ताला मुखे अवां खे सभी मुसलमानन के अहले बैत की मोहब्बत सहाबा किराम की मोहब्बत अली रज़ी अल्लाह अन्हु जी मोहब्बत अता फरमाए ऐं मोहब्बत के अड़े नमूने से अख्तियार करने की तौफीक अता फरमाए। जी मो इब्तिदा में चयो त असांखे टे गिरोह में शामिल थियणो आहे जेके अहले बैत सां ज़बानी भी मोहब्बत कन था दिली तौर भी मोहब्बत कन था उन्हनि जे अमल ऐं किरदार पैगाम के भी अपनाइन था उन्हनि जी ज़िंदगी के पढ़न था। अल्लाह ताला मुखे अवां खे उन्हनि में शामिल फरमाए। आमीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।